56 में मुझे फिर उसने कहा मुझे दिलाओ। मैंने हसन महमूद और कर्नल आबिद को कहा, उनने इसको यूनाइटेड नेशंस में भेजा। शहीद जुल्फकार अली भुट्टो के जॾहिं फाही मिली त हुनजो मढ़ गड़ी खुदाबख्श पहुचाइण में उन वक़्त जे आमिर जनरल ज़ियाउल खे पीर पागारे मशहूरु ॾिनो। मूंखे हिकिड़े ॾींहुं सॾायो हुयो, पीर साहब क्या करे वो पेशावर के नज़दीक कहीं दफन कराना चाहते थे। मैंने कहा वेरी सिंपल, पॉलिटिकल एक्सक्यूशन ब हुयूं, भगत सिंह ऐं माय फादर, उन्हनि जूं भाॼियूं कोन हिते किथे बि। मां चयो त नॉर्मल क्राइम आहे, कोर्ट जी सज़ा आहे, इन जी पार्टीअ खे लिकाइण जो ज़रूरु कहिड़ो आहे। तव्हां हिन जो भले फोटो वठो त जे पोइ वरी इहो न चवनि त हिते लिखो वेठो आहे, हुते लिखो वेठो, सभु ख़बर पइजी वञे। चई भला कहाँ भिजवाए? मैंने कहा बेस्ट अपने घर, अपने गांव में गड़ी खुदा पर। मैं ये मशवरा दे के यहाँ आया तो कुछ दिनों के बाद इलाही बख्श सोमरो ने मुझे कहा भाई ये आपने क्या मशवरा दिया है, ये रोज़ यहाँ से हंगामा करते जाएंगे, फिर वहाँ से हंगामा करते यहाँ शेखावापुर से लौटेंगे। मैंने कहा मुनासिब यही था जो मैंने कहा। पीर पागारे जे हिन वक़्त बि ओलिन तरजीह संस जमायती आहे। पीर पागारो घोड़नि जो ख़फ़्त रखण सां गॾु शिकार जो ख़फ़्त बि रखे थो। जबलनि ते चढ़ी मथे वञी सर जो शिकार कंदासीं। उस्ताद हिकिड़ी किताबड़ी में जो मिली वई, उनमें मां ॾिठो, पढ़ियो न ॾिठो, त उनमें इंस्ट्रक्शन में इहे आहे त पखी हिते हुजे त हिते वटि निशान वठिजे, बसि उहो मां ॾिठो। ॿियो प्रैक्टिस कयमि हिन वटि पीर महफूज़ मरहूम वटि। तो पोइ ठीकु। नंढपण में वो जो एयर गन होती है उसे लोरिया खाईंदा अन्न खाईंदा वो आराम से। पीर पागारे सां अलीगढ़ में मुल्क जे बानी कायदे सां मोहम्मद अली जिना मुलाकात भी कई। शाह मर्दान शाह पीर पागारे इंग्लैंड में इश्क भी कयो। लाइफ में मेरा इश्क एक हुआ, वो इंग्लैंड में हुआ, उसके बाद कोई नहीं हुआ, खत्म हो गया वो, उसी वक्त ही खत्म हो गया था। पीर पागारे जा मुल्क की सियासी क़यादत के हवाले से तासुरात कुछ हिंड्रित बन। हमारी क़यादतें जो 58 तक आई वो हादसाती नहीं है। 58 के बाद सब हादसा ही हादसा है। लीडर्स वो है जिनके लिए गुल हमीद साहब ने और मुझ में बात हुई थी। अच्छा। तो उसने कहा था हमने बहुत ढूंढा, एक मुश्किल से मिला। अच्छा। उसको हमने 10 साल ट्रेन किया, अब वो पोरस का बदल है। अच्छा। हमारा फख्र है, हमारा निशान है नवाज शरीफ साहब। वो कितना निशान है, कितना पोरस का बदल है, तो आप सब जानते हैं। कोई खुदा के तरफ से रहमत पाकिस्तानियों पर हो तो और बात है, वरना जैसे जा रहे हैं वो डूब जाएंगे। सिंध जे कौम परस्तन जे मुस्तक़बिल बाबत पीर पागारो जिते काफ़ी हद ताईं इख्तिलाफ रखे थो, उते कौम परस्तन जे मुस्तक़बिल खे बि ऊंधाउ समझे थो। सीएम से हिकिड़ो ग़लति रास्तो ॿुधायो ऐं ॾेखारियो, हे उन ते वधी वणसिया आहिनि। इनका भाई मुस्तक़बिल वही है जो मैं नवाज शरीफ के लिए कभी कहता हूँ, ब्लैक। सिंध के हमेशा वो बातें करते हैं सिंध की जो सिंध को पीछे कर जाती है, आगे कौम में नथी वधे। जीएम सैद क्या भी था, पाकिस्तान बनने के बाद
उल्टा चला ना जे तव्हांजा जे अॼु जा नेशनलिस्ट सब पेरोल ते सिंध की खिदमत कर रहे हैं पानी बरसात न पड़े सिंधियों को ले जाएं गोलियां रास्ते में मिले खाएं लोग जूते खाएं धरना भरे ऐसा कोई हुआ है नेशनलिस्ट को सिर्फ लीडर्स पैसे बनाते रहे जमायत जो जरूर करो कराची वारनि सां जमायत ते पंहिंजी जाते रहे न कराची वारा भले पाण में वॾनि पीर पागारे 2 शादियूं कयूं जिनमें पहिरीं शादी 1954 ईस्वी धारे मुल्तान जे पीर मखदूम महमूद रसन जी धीउ सां कई। हिते मार्शल आई त कुझु माण्हू इलेक्शन में हलिया विया त रहीम यार खान में ऐं सादकाबाद में वञी वेठा उन्हनि जूं मायूं मखदूम साहब जे घर वेंदियूं हा त उन्हनि खे बेगम साहब चयो मखदूम साहब जे त मां हे रिश्तो पीर साहब सां करणु घुरां थी हिकिड़ी माई आई असांजे घर पेरगोट ॿुधाई त हे हीअं किथो आहे मां पीर अली मोहम्मद राज जे ऐं मूसा वथाण सां हाजी मूसा वथाण सां ॻाल्हि कई हुननि चयो त बहितर इहो आहे त कोशिशि हले थी पई त ख़ान बहादुर खोड़े जे धीउनि सां तव्हांजी शादी थिए हुन खां बहितर इहो आहे त तव्हां मखदूम साहब जे धीउ सां शादी कयो पोइ मखदूम साहब ॾे असां माण्हू संग घुरण वियासीं पोइ वठी उतां थी ॿी शादी पीर जो ॻोठ में सैयद महमूद शाह राशिदी जी धीअ सां 1996 ईस्वी धारे कई। मां पंहिंजे माइटनि मां कयो मुरीदनि मां बि न ॿियनि खानदाननि जो बि न